एहतसाब अदालत में नाणे वारे वज़ीर इसहाक डार ख़िलाफ़ नेब तरफ़ां दाख़िल करायल आमदनीअ खां वधीक असासनि वारे रेफरेंस जी ॿुधणी थी। ॿुधणीअ दौरान नेब तरफ़ां पेश कयल शाहिद तारिक जावेद खां आॾी पुछा मुकमिल कई वई। ॿुधणी शुरू थी त नेब जे शाहिद तारिक जावेद ईमेल जो रिकॉर्ड पेश कयो। अदालत 3 सिफ़नि ते ॿधल ईमेल खे रिकॉर्ड जो हिसो बणायो। इसहाक डार जे वकील ख्वाजा हारिस ऐं नेब जे वकील विच में सख़्त जुमलनि जी ॾेवट थी। ख्वाजा हारिस नेब तरफ़ां पेश कयल शाहिद खे कूड़ो करार ॾिनो। संदसि चवणु हो त हिकु कूड़ लिकाइण लाइ ॿियो कूड़ ॻाल्हाइणो पवंदो आहे। नेब जे प्रोसिक्यूटर जनरल चयो त कूड़ जी त का ॻाल्हि न आहे, तव्हांजी ख़्वाहिश आहे त असां हलिया वञूं, पर ईअं न थींदो। ॿुधणीअ दौरान नेब तरफ़ां पेश कयल शाहिद तारिक जावेद चयो त संदसि आॾो को बि अकाउंट न खोलियो वियो। रेफरेंस सां लाॻापियल ख़त ऐं पेश कयल कापी जो बि फ़र्क़ु न आहे। ख्वाजा हारिस चयो त हू रिकॉर्ड जी ॻाल्हि करे रहिया आहिनि। अखियूं बंदि करे रिकॉर्ड पेश कयो वियो आहे त उहो ॿुधायो। नेब प्रोसिक्यूटर चयो त सफ़ाई वारो वकील वक़्तु ज़ाया करे रहियो आहे। जंहिं ते ख्वाजा हारिस चयो त अव्हां वेही रहो, असांखे आॾी पुछा करणु ॾियो। ॿुधणीअ दौरान नेब जे वकील ऐं ख्वाजा हारिस जी आॾी पुछा दौरान नाणे वारो वज़ीर इसहाक डार तस्बीह पढ़ंदो रहियो। एहतसाब अदालत वधीक ॿ शाहिद तलब कंदे ॿुधणी 18 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। इन खां अॻु इसहाक डार पेशीअ लाइ एहतसाब अदालत पेश थियो त संदसि वकील ख्वाजा हारिस जी गैर मौजूदगीअ सबबि ॿुधणी 12 वॻे ताईं मुलतवी कई। जूनियर वकील अदालत खे इसहाक डार खे अॼु हाज़िरी खां छूट ॾियण जी दरख़्वास्त कई, जेका रद्द कई वई।